अस्सलाम वालेकुम दोस्तों, केड़ा हाल है? उम्मीद है बिल्कुल ही ठीक ठाक होंदो। मैं आवां जो पंहिंजो होस्ट मीर सैफुल्ला मरी बलोच। सो अज एक नई व्लॉग में आवां सां गॾु त अॼु असां हिकु बेहतरीन व्लॉग्स ठाहिण वारा आहियूं जेको अज़हर बलोच यानी कि मुंहिंजो भाउ प्यारो उन सां प्रैंक्स कंदासीं। सो वीडियो स्किप न कजो, वीडियो के पूरो ॾिसजो। जेकॾहिं असांजे चैनल ते नवां आहियो त चैनल के सब्सक्राइब करी ऐं बेल घंटी ते लाज़मी प्रेस कजो जीअं त हर वीडियो जी नोटिफिकेशन अवां तक आसानी सां पहुचे। जेकॾहिं वीडियो पसंद आयो त वीडियो के लाइक कजो, वीडियो स्किप न कजो। त हलूं था अज़हर भाउ जे लाइ। अज़हर भाउ हिकु कुर्बानी जे लाइ छिलो वरितो आहे। सो हाणे असां वञूं था उन खां जेको सो कुर्बानी जो हिसो गॾु करणु। सो हाणे प्रैंक्स कंदासीं, अवां ॾिसंदा रहो असांजे वीडियो खे। त हलूं था। सब्सक्राइब कजो असांजो यूट्यूब चैनल सफ़ीउल्ला व्लॉग्स के ऐं क्लिक कजो बेल आइकन खे। वालेकुम सही वालेकुम अस्सलाम। सही खैर तैयार सब एक और कुर्बानी जो है। चलो हाँ यार कुर्बानी ला कल वठी है मंडी का। हाँ जी हाँ। घणे में वरतो छा? ई साईं मु 15,000 में वरतो है छेलो। माशाल्लाह तमाम बेहतरीन छेलो है। ई कदे का वरतो है? ई साईं कल पड़ी में वठी है सी। अच्छा 15,000 में। 15,000 यार जाम पैसा कोन है। नहीं यार पैसा सुबह आंडू कुर्बानी थी भी तो ना बाबा हाण सभिन गालिन के छड। हां हाण मुझे गाल बता खुदाए सी ई तू जो छेलो है ठीक है। हां ई घणे में वरतो? 15,000 में वरतो सही गरीब में। हां एकड़ो कम कर खुदा सही। ई मु छापर खणी आज मुझे दादी जो भाई, मुझे परदादे जो, मुझे नानी जो भाई, मुझे अबे जो भाई, मुझे भाई, मुझे बहन जो भाई, मुझे भा जो भाई, मुझे कजन जो भाई, मुझे रिश्तेदारन जो भाई। मैं 15 किलो टोटल गड करे मुखे दी। सही कयो छापर ये मुखे दी छयो छेलो ता खणी वणो यार जमा करा कोने पैसा तो भरे या मो भरे यार आऊं चवां तो ना छापर मुखे दी छयो गोश्त मुखे दी 15 किलो छेलो ता खणी वणो। यार ये मुके वारे में कोने ने 15 किलो निकरे ले न छेने में वो वारे में कोने तू मुका की दो गुरी जो 15 किलो गोश्त किता खणी दिया और पाण के कोई तो के गोश्त दिया छा? यार आऊं अकेलो खाइंदो तो मुजा दोस्त है न रिश्तेदार सब नाराज। वे लाजमी कोने जो तू मुका एकड़े का वट तू सिर्फ पेजो पति वट पने पी पने मां पने दादे पने नानी के सबन के चली भला पैसा दे 15,000 छेलो वट लो जा बेओ नहीं खारा वो चवा तो छापर मुके रे छेलो तू काए वई छापर मु तकरीबन 200 रुपए जा वता है। छापर आन तो की है चलो ही ओए तू सबने पाड़े नहीं वरण पाड़े और अब कुर्बानी कंदा हूं एकड़ो गरीब मानू थोड़ी है आ 5-3-4 दी फ्रिज में रखी पो खाई दो सब बता सियारो तो अचे इनमें 1.5 किलो तो हूं तो बनाई कर 9 किलो मुके दे एकड़ो किलो खाली तू रख। बाबा तू छापर मुके रे गोश्त तू मुके रस यार ये मुके वारे में कोन तो अचे ना वारे में कोन तो अचे तो बाबा मते सियारो तो अचे मुके गोश्त पचाण वशी पचाण जोश न कर सामू कैमरा लगल तो। अच्छा ओ सॉरी यार सॉरी असा 2000 का प्रैंक्स कंदासी चलो वरतो चलो 9 किलो जो कोन तो ले 1.5 किलो आऊं गोश्त तो करा फर्क न तो दे। तो आके वीडियो पसंद आयो तो लाइक शेयर कमेंट जरूर कंदो। ऐसे चैनल के सब्सक्राइब कंदो जे करे मजो आयो इन वीडियो के पूरो ॾिसो।